बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब सानी फ़ि ज़िक्र वल हज़्फ़ इज़ा उरीद इफ़ादतुस्सामिअ हुक्मन फ़अय्यु लफ़्ज़िन यदुल्लु अला मअना फ़ीहि फ़ल अस्लु ज़िक्रुहु व अय्यु लफ़्ज़िन उलिमा मिनल कलाम लिदलालति बाक़ीहि अलैहि फ़ल अस्लु हज़्फ़ुहु व इज़ा तआरज़ हाज़ान अस्लान फ़ला युअदल अन मुक़्तज़ा अहदिहिमा इला मुक़्तज़ल आख़र इल्ला लिदाइन फ़मिन दवाइ ज़िक्र ज़ियादतुत तक़रीर वल ईज़ाह। पुठियां असां इल्मुल मआनी में इहा ॻाल्हि पढ़ी आया हुआसीं त इल्मुल मआनी में मुसन्निफ़ 8 बाब ज़िक्र कंदो ऐं आख़िर में ख़ात्मो ज़िक्र कंदो। पहिरियों बाब असां ख़बर ऐं इंशा जे बारे में पढ़ियोसीं। पोइ ख़बर जा तमामु अक़साम, इंशा जा तमामु अक़साम, पोइ उन्हनि जो तफ़सीली ज़िक्र, मिसाल तमामु शयूं पोइ हिते ज़िक्र थी आहियूं, गुज़री आहियूं। इल्मुल मआनी जो अॼोके सबक़ में ॿियो बाब ज़िक्र थी रहियो आहे। इल्मुल मआनी जो पहिरियों बाब हुयो ख़बर ऐं इंशा जे बारे में, ॿियो बाब आहे ज़िक्र ऐं हज़फ़ जे बारे में। ज़िक्र करणु ऐं हज़फ़ करणु। तवजह हिॾां इंसान जे माफ़िज़ ज़मीर अंदरि जेको कुझु बि आहे, जेका सोच आहे, अंदरि जेका इंसान जी जेका ॻाल्हि आहे, माफ़िज़ ज़मीर जेको आहे उनखे हू अदा करणु थो चाहे त मुंहिंजे अंदरि में जेको आहे मां उहा ॻाल्हि ॿिए खे ॿुधायां, त उन जे लाइ हू अल्फाज़नि जो इंतिख़ाब कंदो त कहिड़नि लफ़्ज़नि सां मां पंहिंजे माफ़िज़ ज़मीर ॻाल्हि खे ॿिए ताईं पहुचायां। पोइ के उहे लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन खे ज़िक्र कयो वेंदो आहे, के अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन खे हज़फ़ कयो वेंदो आहे। त कहिड़नि लफ़्ज़नि खे ज़िक्र कयो वञे ऐं कहिड़नि लफ़्ज़नि खे हज़फ़ कयो वञे। ऐं हिन बाब जे पढ़ण खां पोइ अव्हांखे बि इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त हिन जॻह ते जेकॾहिं ॻाल्हि कई थी वञे त कहिड़ा कहिड़ा अल्फाज़नि जो इंतिख़ाब कयो वञे, कहिड़नि अल्फाज़नि खे इस्तेमालु कयो वञे, कहिड़नि अल्फाज़नि खे इस्तेमालु न कयो वञे, ॻाल्हि खे केतिरो तवील कयो वञे, केतिरो मुख़्तसिर कयो वञे। इहे तमामु फ़ाइदे जूं ॻाल्हियूं अव्हांखे हिन सबक़ में मिलंदियूं। 3 सूरतूं मुसनिफ़ ॿुधायूं आहिनि। तवजह कयो। हिकिड़ी सूरत इहा आहे त को लफ़्ज़ हुजे जेको पंहिंजी माना ते दलालत करे, यानी जेको असां ॿुधाइणु चाहियूं था उन्हनि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेको असां ॿुधाइण था चाहियूं त लफ़्ज़ उन माना ते दलालत कंदो हुजे। त पोइ जॾहिं लाज़मी असां का ॻाल्हि ॿुधाइण था चाहियूं ऐं लफ़्ज़ उन माना ते दलालत करे थो त इन ॻाल्हि जी तक़ाज़ा थी करे इहा सूरत त हिते लफ़्ज़ जो ज़िक्र कयो वञे। पर जेकॾहिं का अहिड़ी सूरत आहे त बाक़ी कलाम जे सियाक़ सबाक़ खे ॾिसी करे पोइ वरी उन लफ़्ज़ जी ख़बर पइजी थी वञे, माना अॻो पुठि कलाम खे ॾिसंदासीं त उन लफ़्ज़ जी ख़बर पइजी थी वञे, त हाणे इहा सूरत इन ॻाल्हि ते तक़ाज़ा थी करे त हिन जॻह ते कलाम खे ज़िक्र, उन लफ़्ज़ खे ज़िक्र न कयो वञे। छो त अॻु पुठि सां उन लफ़्ज़ जी ख़बर पवे थी त दुबारा ज़िक्र करे उन में तकरार पैदा करण जी ज़रूरत नाहे, ॿिए दफ़े उनखे ज़िक्र करण जी ज़रूरत नाहे। इहे त 2 सूरतूं थी वयूं सिंपल। हाणे इन ॿिन्हिनि सूरतुनि खे मिलाए करे हिकु 3 सूरत बनाई वई आहे। उहा कीअं त इंसान पंहिंजे माफ़िज़ ज़मीर खे अल्फाज़नि सां अदा करणु चाहे थो, पोइ उनजो जेको माफ़िज़ ज़मीर आहे न उन ॻाल्हि खे, उन ॻाल्हि जे लाइ को लफ़्ज़ आणे थो जेका उहा माना अदा करे थो जेको हू अदा करणु चाहे थो। पर वरी जेको हुन कलाम कयो आहे उन बाक़ी कलाम जे बि सियाक़ सबाक़ खे ॾिसंदासीं त उन साॻियो लफ़्ज़ जी ख़बर पवे थी। त हाणे हिते 2 सूरतूं आयूं त हो जेका ॻाल्हि करणु चाहे थो लफ़्ज़ बि उहा ई माना कढी रहियो आहे, ऐं जॾहिं असां अॻु पुठि खे ॾिसूं था त उन लफ़्ज़ जी ख़बर बि पइजी थी वञे। त हाणे हिते ज़िक्र वारी सूरत बि आई, हज़फ़ वारी सूरत बि आई। त हाणे हिते ज़िक्र कयो वञे या लफ़्ज़ खे हज़फ़ कयो वञे, ज़िक्र कयो वञे या हज़फ़ कयो वञे। त इहे 2 सूरतूं अची वियूं। त हाणे कंहिं हिकु सूरत खे तरजीह ॾियणु
इहो मुनासिब न आहे। त मसलन को शख़्स चवे मां हिते ज़िक्र थो कयां या को शख़्स चवे मां हिते हज़फ़ थो कयां, त उहा बग़ैर सबब जे तूं ज़िक्र करीं या हज़फ़ करीं इहो मुनासिब न आहे। सो उन जे लाइ कुझु अहिड़ियूं सूरतूं आहिनि जेके मुसनिफ़ बयानु कंदो त जेकॾहिं हीअ सूरतूं आहिनि त पोइ ज़िक्र कंदासीं, जेकॾहिं हीअ सूरतूं आहिनि त पोइ हज़फ़ कंदासीं। अॼोके सबक़ में असां ज़िक्र जूं सूरतूं पढ़ंदासीं, हज़फ़ जूं सूरतूं वरी पोइ ॿिए सबक़ में पढ़ंदासीं। ठीकु आहे, सम्झ में आयो। जॾहिं टीं सूरत अचे थी त बग़ैर दलील जे त कोन चवंदासीं न त हाणे ज़िक्र करणु घुरिजे या हज़फ़ करणु घुरिजे। त पोइ जेको सबबु ईंदो, जेकॾहिं ज़िक्र जो सबबु ईंदो त ज़िक्र कंदासीं, जेकॾहिं हज़फ़ जो सबबु ईंदो त हज़फ़ कंदासीं। ॾिसो बाब सानी फी ज़िक्र वल हज़फ़, ॿियो बाब जेको आहे इहो ज़िक्र ऐं हज़फ़ जे बारे में आहे। इज़ा उरीद इफ़ादतु सामिअ हुक्मन, जॾहिं इरादो कयो वियो सामिअ खे फ़ाइदे ॾियण जो हुक्मन तौर, फ़अय्यु लफ़्ज़न, यानी इहो इरादो आहे त सामिअ खे फ़ाइदो पहुचायो वञे, माना सामिअ जे साम्हूं ॻाल्हि खे बहितर अंदाज़ में रखियो वञे। फ़अय्यु लफ़्ज़न यदुल्लु अला माना, पहिरीं सूरत, पोइ जेको बि लफ़्ज़ दलालत थो करे अला माना, माना ते, माना जेको हू चवण थो चाहे लफ़्ज़ बि उहा माना ॿुधाए थो, फ़ीह उन में, फल असलु ज़िक्र हू, पोइ असुलु इहो आहे उनजो ज़िक्र करणु। माना जॾहिं लफ़्ज़ उहा माना ॿुधाए थो जेको हू चवणु चाहे थो, लफ़्ज़ बि उहा ई माना थो ॿुधाए, त हाणे इहा सूरत इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थी त लफ़्ज़ खे हिते ज़िक्र कयो वञे। व अय्यु लफ़्ज़ुन उलिमा, हितां ॿी सूरत, व अय्यु लफ़्ज़ुन उलिमा मिनल कलाम, ऐं जेको लफ़्ज़ ॼाणियो वञे कलाम खां, ले दलालत बाक़ी अलैहि, वास्ते दलालत करणु बाक़ी कलाम जी उन ते, फल असलु हज़फ़ुहु, पोइ असुलु आहे उनजो हज़फ़ करणु। माना के कलाम जे बाक़ी कलाम मां सियाक़ सबाक़ मंझां जेकॾहिं उन लफ़्ज़ जी ख़बर पइजी थी वञे त पोइ उनखे ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे, पोइ असुलु इहो आहे त उन लफ़्ज़ खे हज़फ़ कयो वञे। उहो सूरतूं ईंदियूं हज़फ़ करण जूं। टीं सूरत, वइज़ा तआरज़ हाज़ान असुलान, ऐं जंहिं वक़्तु तआरुज़ कनि, तारुज़ सम्झो था न, ॿई हिक ॿिए जे मुखालिफ़ अचनि, माना ज़िक्र वारी सूरत बि अचे, हज़फ़ वारी सूरत बि अचे। जॾहिं तारुज़ कनि हाज़ान असुलान, इहे ॿई असुल, फला युअदल अन मुक़्तज़ा अहदिहिमा, पोइ न उदूल कयो वेंदो कंहिं हिक जी मुक़्तज़ा खां इला मुक़्तज़ल आख़िर, ॿिए जी मुक़्तज़ा जे तरफ़, माना पोइ ईअं उदूल न कयो वेंदो। मसलन को शख़्स चवे ठीकु आहे मां ज़िक्र थो कयां, ठीकु आहे मां हज़फ़ थो कयां, त बग़ैर सबब जे हिक मुक़्तज़ा खां ॿी मुक़्तज़ा जे तरफ़ उदूल, भई ज़िक्र थो करीं त उनजो बि को सबबु हुजे न, या हज़फ़ थो करीं त उनजो बि कोई सबबु हुजे। सो बग़ैर सबब जे हिक, माना हिक शइ खां ॿी शइ जे तरफ़ उदूल न कयो वेंदो। पोइ हाणे हितां अॻियां मुसनिफ़ उहे जॻहूं ॿुधाए रहियो आहे जिथे ज़िक्र करणु ज़रूरी आहे, हज़फ़ करणु जाइज़ न आहे। इल्ला लिदाइन, मगर कंहिं सबूत सां, मगर कंहिं सबब सां, फमिन दवा ज़िक्र, असां पढ़ी आहियूं मिन जेका आहे सा तबीज़ जे लाइ बि ईंदी आहे, माना जंहिंमां बाज़ मुराद हूंदो आहे, त हिते बि मिन जेका आहे सा तबीज़ वारी माना में आहे। फमिन दवा ज़िक्र, ज़िक्र जा बाज़ असबाब, जीअं पुठियां पढ़ी आयासीं असां त मुसनिफ़ बाज़ सूरतूं ॿुधाए पियो ख़बर में ऐं इंशा में, अमुर में, नहीअ में, त ही जेकी सबब आहिनि उन में मिसाल हिननि में अमुर ईंदो, हिते अमुर कहिड़ी माना जे लाइ आयो आहे, हिते नही कहिड़ी माना जे लाइ आयो आहे, पोइ असली माना वरी पोइ उनजी मजाज़ी माना, त हुन बाज़ ज़िक्र कयूं हुयूं न, तमामु त मुकमिल ज़िक्र करे, मुकमिल शयुनि जो इहातो करणु इहो वॾी मुश्किल ॻाल्हि आहे। सो उनजे करे बाज़ मुसनिफ़ ज़िक्र कयूं, पोइ उन उसूलनि ते पोइ अवां वरी हर कलाम खे ॾिसंदो उनजे सियाक़ सबाक़ खे, त हिते छा माना थियणु घुरिजे, कहिड़ी माना हिते ज़्यादा मुनासिब आहे। सो हिते बि मुसनिफ़ ज़िक्र जा कुझु असबाब बयानु कंदो, बाक़ी पोइ अवां पाण सम्झी वेंदव त हाणे ही जेका सूरत आई आहे सा ज़िक्र वारे असबाबनि सां मुनासिबत रखे थी या हज़फ़ वारे
असबाबनि सां मुनासिबत रखे थी। सो उन जे करे मुसनिफ़ हिते मिन दाख़िल कई आहे, माना कुझु असबाब बयानु कंदो। ठीकु आहे। वमिन दवा ज़िक्र, दवा इहा ज़िक्र जा कुझु असबाब। पहिरियों ज़ियादत तक़रीर वल ईज़ा, ज़ियादत तक़रीर वल ईज़ा। तक़रीर चइबो आहे साबित थियल ॻाल्हि खे वरी साबित करणु, माना हिकु शइ जेका पहिरियां ई साबित हुजे पर उनखे वरी दुबारा उनखे पेश करणु, साम्य खे उहा ॻाल्हि ॿुधाइणु। ऐं ईज़ा चइबो आहे पंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत करणु। त हाणे जॾहिं माण्हू पंहिंजी ॻाल्हि खे साबित कंदो त साबित करणु इहा हिकु अहिड़ी सूरत हूंदी आहे त माण्हू जॾहिं कंहिं ॻाल्हि खे साबित कंदो आहे न त उनखे बार बार चवण जी ज़रूरत हूंदी आहे, बार बार उन्हनि अल्फाज़नि खे दुहिराइण जी ज़रूरत हूंदी आहे, छो त माण्हू पंहिंजी ॻाल्हि खे साबित कंदो आहे। या ईज़ा वज़ाहत करण जे वक़्तु का ॻाल्हि आहे उनजी वज़ाहत थो करे त वज़ाहत करण जे वक़्तु बि उन अल्फाज़नि खे बार बार दुहिराइण जी ज़रूरत हूंदी आहे, जीअं साम्य जे ज़हन में सही तरह इहे अल्फाज़ वेही रहनि। सो तक़रीर ऐं ईज़ा, साबित करणु ऐं वज़ाहत करणु, इहा हिकु अहिड़ी सूरत आहे जेका इन ॻाल्हि ते तक़ाज़ा करे रही आहे त अल्फाज़नि खे हज़फ़ न कयो वञे पर अल्फाज़नि खे ज़िक्र कयो वञे। सम्झ में अचे थो न? इन जो हिकिड़ो मिसाल जीअं उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे शख़्स हिदायत ते आहिनि पंहिंजे रब जे तरफ़ खां ऐं उहे शख़्स फलाह वारा आहिनि, कामयाब आहिनि। हाणे ॾिसो इन में हिकु पहिरियों जुमिलो ॾिसो, उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका, जेकॾहिं व उलाइका खे अवां हज़फ़ करे छॾियो तॾहिं बि माना इन जी सही थिए थी। उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व हुमुल मुफ़्लिहून, व उलाइका जी जेकॾहिं माना न कयो तॾहिं बि माना इन जी थी वञे, उहा ई थी वञे, पर व उलाइका वरी ॿिए चकर आंदो वियो व उलाइका खे। इहो उन जे करे त इन ॻाल्हि खे ज़्यादा वज़ाहत कई थी वञे त उहे शख़्स कामयाब आहिनि जंहिंजूं पुठियनि आयतुनि में जंहिंजी इहा वज़ाहत थी आई, जेके निमाज़ क़ाइमु कनि था, माल ख़र्चु कनि था, ज़कात ॾियनि था, त अहिड़ा शख़्स जेके आहिनि उहे कामयाब आहिनि। ठीकु आहे। त हिन हीअ मिसाल सम्झ में आयो? उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल, त व उलाइका जेको बाद वारो आहे अगरि इनखे हज़फ़ कयो वञे तॾहिं बि माना इन जी मुकमिल निकिरे थी, पर व उलाइका पोइ छो आंदो वियो? उन जे करे जो इन ॻाल्हि जी वज़ाहत करण जे लाइ ऐं इन ॻाल्हि खे साबित करण जे लाइ पोइ व उलाइका खे वरी ॿिए चकर ज़िक्र कयो वियो। ॿी सूरत जिथे लफ़्ज़नि खे ज़िक्र कयो वेंदो, हज़फ़ न कयो वेंदो, ॿी सूरत वकिलत सिक़त बिल करीनत, करीने ते घटि एतमाद हुजण जे करे, करीने ते एतमाद में कमी हुजे, करीने ते एतमाद घटि हुजे त उन जे करे लफ़्ज़ खे ज़िक्र कयो वेंदो, हज़फ़ कयो न वेंदो। पोइ इन जूं ॿ सूरतूं ॿुधायूं मुसनिफ़। करीने ते एतमाद घटि हुजण जो मतिलबु इहो आहे त माना उहो करीनो कमज़ोर हुजे, उहा सूरत उहा कमज़ोर हुजे, या वरी जेको साम्य आहे उहो साम्य जो फ़हम फ़िरासत सम्झ साम्य जी कमज़ोर हुजे, साम्य जी यादाश्त कमज़ोर हुजे, त पोइ लफ़्ज़ खे ज़िक्र कयो वेंदो आहे ता त साम्य सही तौरु ॻाल्हि खे सम्झ में अची वञे उनखे। जीअं तवजो हिन हिकु मिसाल सम्झो हिन जो। मिसाल जीअं हिकु महफ़िल आहे, उन में ज़ैद जो ज़िक्र थी आयो त ज़ैद जेको आहे सो सुठो माण्हू आहे, ज़ैद हीअ महिनत कंदो आहे, ज़ैद हीअ कमु कंदो आहे। पोइ विच में वरी अमीर बकर ॿ टनि ॿियनि शख़्सनि जो ज़िक्र थी आयो। पोइ बाद में वरी को शख़्स चवे थो त ज़ैदुन निअम सदीक़, ज़ैद जेको आहे सो उहो भलो दोस्त आहे, माना दोस्ती में ज़ैद भलो माण्हू आहे, दोस्ती निभाइण ॼाणे थो। त हाणे ज़ैद जो ज़िक्र पहिरियां ई महफ़िल में थी आयो हुयो, जेकॾहिं उहो चवे हा निअम सदीक़ इहो भलो दोस्त आहे तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में अचे पई, छो त ज़ैद जो ज़िक्र हली रहियो हो न। विच में थोरियूं ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं थी आयूं त ॿियूं ॻाल्हियूं थियणु इहो करीनो आहे।
विच में ॿियो जेको ज़िक्र आयो इहो करीनो आहे, त माना इहो करीनो थी सघे थो त माना अलाए ज़ैद जे बारे में ज़िक्र कई या विच में कुझु ॿियनि शख़्सनि जो बि तज़किरो थियो, थी सघे उन जे बारे में ज़िक्र कंदो हुजे। सो करीनो हिते कमज़ोर थी वियो न, उन जे करे ज़ैद जो नालो ज़िक्र कई, तव्हां त ख़बर पवे त मां जेका ॻाल्हि करे रहियो आहियां दोस्तीअ में भलो केरु आहे उहो ज़ैद आहे। जेकॾहिं ज़ैद जो ज़िक्र न करे हा त बि ज़ैद जो ज़िक्र पहिरियां थी आयो, उन ताईं पहुचणु मुमकिन हुयो पर थोरो मुश्किल हुयो, छो त वरी बाद में जे ॿियनि शख़्सनि जो बि तज़किरो थी आयो आहे। ठीकु आहे, तर्जुमो कयो। वकिलत सिकत बिल करीनत, ऐं घटि हुजणु सिकत माना एतमाद बिल करीनत करीने ते, छाजे करे लिज़ुफ़िहा उन करीने जे कमज़ोर हुजण जे करे, और ज़ुफ़ फ़हम सामे या सामे जे फ़हम जे कमज़ोर हुजण जे करे। मिसाल जीअं ज़ईदुन निअम सिद्दीक़, ज़ैद भलो दोस्त आहे। तक़ूल इहो तूं चवंदे, तक़ूल ज़ालिक चवंदे तूं इहो, इज़ा सबक लक ज़िक्र ज़ईदिन जंहिं वक़्तु गुज़री वियो हुजे तुंहिंजे वास्ते ज़ैद जो ज़िक्र, माना ज़ैद जो ज़िक्र पहिरियां थी आयो हुजे, पोइ बाद में वरी तूं चवीं ज़ईदुन निअम सिद्दीक़, ज़ैद भलो दोस्त आहे, त हाणे ज़ैद जो नाले वठण जी ज़रूरत न आहे, ज़ैद जो ज़िक्र पहिरियां ई थी आयो हुयो, पर वरी बि ज़ैद जो नालो वठे थो, छाजे करे त इहो करीनो कमज़ोर आहे। माना विच में ॿ टे ॻाल्हियूं थी आयूं हुयूं, तव्हां त इहा ॻाल्हि वरी माण्हुनि खे सम्झ में सही अची वञे, या सामे खां थी सघे ज़ैद वारी ॻाल्हि विसरी वई हुजे, उनजो फ़हम कमज़ोर आहे, जेको अॻियूं जेको ॿुधे थो ॻाल्हि सो वीचारो थोरो दिमाग़ जो कमज़ोर आहे, उनखे याददाश्त थोरी विसरी थी वञे, सो उनजे करे ज़ैद जो नालो वठां त ख़बर पवे त हीउ ज़ैद जे बारे में ॿुधाए रहियो आहे। सो उन ई जे करे वताल अहद सामे बिही, वताल तवील, तवील थी वियो आहे, अहद ज़मानो, सामे बिही ॿुधंदड़ जो इन सां, माना ॿुधंदड़ खे थोरो वक़्तु गुज़री वियो आहे, सो उनजे करे हाणे ज़ैद जी तरफ़ अलाए उनजो ख़्यालु वञे अलाए न वञे, सो उनजे करे ज़ैद जो नालो ज़िक्र करे छॾे। औ ज़िक्र मअहू कलामुन फी शान गैरही, या ज़िक्र कई उन सां गॾु कलाम कंहिं ॿिए जे शान में, माना वरी विच में ॿियनि शख़्सनि जो बि तज़किरो अची वियो, सो उनजे करे अलाए ज़ैद खे उहो सम्झी सघे न सम्झी सघे, सो उनजे करे ज़ैद जो नालो ज़िक्र करे थो छॾियो। टियों सबबु जिथे लफ़्ज़नि खे ज़िक्र कयो वेंदो, हज़फ़ कयो न वेंदो, टियों सबबु आहे वतअरीज़ बेगबावत सामे, सामे जे गबी ज़हन हुजण ते तअरीज़ करणु। गबी पढ़ी आहे न, गबी चइबो आहे माना अहिड़ो शख़्स जंहिंजो ज़हन सफ़ा कुंद हुजे, जंहिंजो दिमाग़ माना सफ़ा घटि कमु करे, उनखे ॻाल्हियूं सही तरह सम्झ में न अचनिसि, सफ़ा कुंद ज़हन हुजे, घणो सम्झाइण खां बाद में पोइ उहो ॻाल्हि सम्झी सघे। सो जेकॾहिं अहिड़ो को सामियो आहे त उन जे साम्हूं लफ़्ज़नि खे ज़िक्र हो हूअं ई ॻाल्हि खे कोन थो सम्झे, वरी जेकॾहिं उन जे साम्हूं लफ़्ज़नि खे असां हज़फ़ कंदासीं त उनखे सम्झणु अञा मुश्किल थी वेंदो। सो सामे जी हालत जो बि एतबार कयो वेंदो आहे त उहो कहिड़ी हालत में आहे, गबी आहे या कवी आहे, उनजो ज़हन कमज़ोर आहे या ताक़तवर आहे। त जेकॾहिं उनजो ज़हन कमज़ोर आहे त पोइ उनजे साम्हूं हज़फ़ न कयो वेंदो अल्फाज़नि खे, पर ज़िक्र कयो वेंदो। इन जो मिसाल जीअं त केरु शख़्स चवे त माज़ा, हिकिड़ो गबी ज़हन आहे, उहा वांगुरु पुछा थो करे त माज़ा काल अमिर, अमिर कहिड़ी ॻाल्हि कई, अमिर छा चयो, त अव्हां जे लाइ हाणे इहो थियणु ईअं घुरिजे त अव्हां चओ त भई काल कज़ा, हीअ ॻाल्हि कयई, पर वरी अव्हां चओ था त अमिर काल कज़ा या काल कज़ा अमिर, अमिर चयो अहिड़ी ॻाल्हि, हालांकि हुन बि चयो आहे त पुछियो आहे त अमिर कहिड़ी ॻाल्हि कई, वरी अव्हीं बि जवाब में अमिर जो नालो, अमिर जो लफ़्ज़ ज़िक्र कयो आहे, हालांकि अमिर जो लफ़्ज़ ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे, पर सामियो जेको आहे सो उहो गबी ज़हन आहे, उनजो ज़हन सफ़ा कुंद आहे, कमज़ोर आहे, सो हो वरी मतां न सम्झी सघे त अलाए अमिर ॻाल्हि कई अलाए कंहिं ॿिए ॻाल्हि कई, सो उनजे करे तव्हां अमिर जो नालो ज़िक्र था कयो, तव्हां त हुनखे सही तरह सम्झ में अची वञे। वतारीज़ बेगबावत सामे, सामे जे गबी ज़हन हुजण ते तारीज़ करणु, पेश करणु। मिसाल जीअं अमिरुन काल कज़ा, अमिर चयो अहिड़ी तरह, फ़ी जवाब, उन जवाब में, माज़ा काल अमिर, माज़ा काल अमिर जे जवाब में अव्हां चओ छा त अमिरुन काल कज़ा।
चौथी जगह तस्जील अल सामे हत्ता ला यतअत्ती लहुल इनकार। माना सामे ते पंहिंजी ॻाल्हि एतिरी मज़बूत करणु जो सामे इन ॻाल्हि जो इनकार करे न सघे। माना का अहिड़ी का सूरत आहे जो अहिड़ी ॻाल्हि करणी आहे तव्हां त मुंहिंजी ॻाल्हि मज़बूत थिए, पकी थिए, उनजो केरु इनकार करे न सघे। इहो कीअं? मसलन केरु शख़्स गवाही थो ॾिए, त हाणे जॾहिं उहो शख़्स गवाही ॾींदो त गवाह जे लाइ ज़रूरी आहे त उहो सही लफ़्ज़नि जो ज़िक्र करे ऐं पंहिंजी ॻाल्हि खे मज़बूतीअ सां ज़िक्र करे त काज़ीअ खे उनजे लफ़्ज़नि जी सही तरह उनजी ॻाल्हि जी ख़बर पइजी सघे। उते लफ़्ज़नि खे ज़िक्र करिणो आहे, हज़फ़ नाहे करिणो। ठीकु आहे, सम्झ में आई ॻाल्हि? तर्जुमो कयो। व तस्जील, तस्जील चइबो आहे माना रजिस्टर में का शइ लिखणु, पर हिते माना थींदी मज़बूत, मज़बूतीअ सां मज़बूत करणु। अल सामे, सामे ते पंहिंजी ॻाल्हि, हत्ता ला यतअत्ती लहुल इनकार, हत्ता जो न अचे उनजे वास्ते इनकार। माना एतिरी ॻाल्हि मज़बूतीअ सां करे जो उनजी ॻाल्हि जो केरु इनकार करे त उहो मज़बूतीअ सां ॻाल्हि कीअं कंदो? जॾहिं लफ़्ज़नि खे ज़िक्र कंदो। जेकॾहिं लफ़्ज़नि खे हज़फ़ कंदो पोइ उनजी ॻाल्हि मज़बूत थींदी? न थींदी न। कमा इज़ा काल अल हाकिम लिशाहिदिन, मिसाल इन जो जीअं जो चयो कंहिं हाकिम कंहिं गवाह खे, माना कंहिं काज़ीअ जे लाइ कंहिं हाकिम जे साम्हूं को मुक़दमो आयो, पोइ हाणे गवाह बि आहे ऐं मुद्दा अलह बि आहे जंहिं ते केस कयो वियो आहे। त हाणे काज़ीअ चयो आहे गवाह खे, हल अकर ज़ैदुन हाज़ा बिअन्न अलैहि कज़ा, त छा इक़रार कयो आहे ज़ैद इन ॻाल्हि जो त बिअन्न अलैहि कज़ा, त वाक़ई बेशक उन शख़्स ते आहे अहिड़ी तरह। माना छा ज़ैद वाक़ई इक़रार कयो आहे त ज़ैद जे मथां हिन जो कर्ज़ु हुयो, मिसाल अहिड़े तरीक़े सां। त हाणे गवाह जेकॾहिं चवे नअम, हाओ, तॾहिं बि ॻाल्हि काफ़ी आहे। पर गवाह छा चवंदो? गवाह चवंदो नअम ज़ैदुन हाज़ा अकर बिअन्न अलैहि कज़ा, हा ओ ज़ैद इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त बेशक उन ते आहे अहिड़ी तरह। हाणे जेकॾहिं नअम चए हा तॾहिं बि गवाही त थी पई वई न, पर ज़ैदुन हाज़ा अकर बिअन्न अलैहि कज़ा इहो ज़्यादा अचियो अथई। जेको काज़ीअ चयो उन साॻियनि लफ़्ज़नि खे हुन बि आंदो आहे पंहिंजी ॻाल्हि खे मज़बूत करण जे लाइ। त हा वाक़ई ज़ैद इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त उनजे मथां इहा शइ लाज़िम हुई। पंजो, तअजुब जे लाइ, माना अहिड़ी का ॻाल्हि जेका अजीब ग़रीब ॻाल्हि हुजे, अहिड़ी का ॻाल्हि हुजे जंहिंमें माण्हू खे ॿुधंदड़ खे तअजुब थी वञे, त तअजुब जे वक़्तु बि माण्हू उहे अल्फाज़नि खे ज़िक्र कंदो आहे अजब जे तौर ते। इज़ा कानल हुकुम ग़रीबन, जॾहिं हुकुम हुजे अजीब ग़रीब। मिसाल जीअं अलीयुन युकाविमुल असद, अली मुक़ाबिलो थो करे, या अली केराए थो शींहं खे। वाह भई वाह, अली अहिड़ो बहादुर आहे जंहिं शींहं खे केराए विधो, शींहं सां जंहिं मुक़ाबिलो कयो जेको शींहं खां खटे वियो। जेकॾहिं ईअं चए हा त इहो युकाविमुल असद शींहं खां खटे वियो, मतिलबु अलीअ जो ज़िक्र पियो हले, अली हेॾो बहादुर आहे हीअं हीअं, पोइ चए भई इन शींहं खे बि केराए छॾियो हुयो, तॾहिं बि ॻाल्हि सही आहे। पर उते नालो वरितो वियो अली युकाविमुल असद, भई अली अहिड़ो माण्हू आहे जंहिं शींहं खां जेको खटे वियो, शींहं खे जंहिं केराए छॾियो, शींहं ते जेको कवी अची वियो। तक़ूल ज़ालिका मा सबक़ ज़िक्रुहु, चवंदे तूं इहो उन वक़्तु जॾहिं गुज़री आयो हुजे ज़िक्रुहु, उनजो ज़िक्र। आख़िरी सूरत मुसन्निफ़ जेका ज़िक्र कई आहे छहीं, उहा आहे ताज़ीम ऐं इहानत जे करे। माना कंहिंजी अज़मत खे बयानु करिणो आहे त उते बि अल्फाज़नि खे ज़िक्र करिणो पवंदो आहे, या कंहिंजी इहानत माना कंहिंजी बेइज़ती सम्झो, या कंहिंजी ख़्वारी करणी हुजे त उते बि अल्फाज़नि खे ज़िक्र करिणो पवंदो आहे, हज़फ़ करण जी इहा सूरत नाहे। जॾहिं लफ़्ज़ इन ॻाल्हि जो फ़ाइदो ॾींदा हुजनि। तर्जुमो कयो। व ताज़ीम वल इहानत, ताज़ीम ऐं वल इहानत, ताज़ीम ऐं इहानत जे वास्ते। इज़ा कान लफ़्ज़ युफ़ीद ज़ालिक, जॾहिं हुजनि लफ़्ज़ फ़ाइदो ॾींदा इन जो, कान यसअलुक
साइल जो गोया कि इन त सुवाल करे तोखां साइल, मसलन केरु शख़्स आयो तोखां अची सवाल कई, साइल अची सवाल कयो, कहिड़ो सवाल कई त हल रजा अल क़ाइद, छा क़ाइद सिपाह सालार वापसि आयो या न आहे, माना सिपाह सालार जंग ते वियो हुयो, हाणे जंग खां वापसि आयो आहे या न आहे आयो। फ़तक़ूल पोइ तूं चवी रजा अल मंसूर अविल महज़ूम, मोटी आयो मंसूर या महज़ूम। हाणे ॾिसो, हाणे जेकॾहिं जवाबु इहो ॾियां तव्हांजो त रजा उहो वापसि आयो आहे, तॾहिं बि जवाबु पूरो थी वियो। पर हाणे जेकॾहिं सिपह सालार जी करणी आहे ताज़ीम इज़त, त पोइ छा चवंदे रजा अल मंसूर, माना उहो फतह याब थी मोटियो आहे, जंग खटे पोइ मोटियो आहे। पर जेकॾहिं उनजी करणी आहे इहानत, त पोइ छा चवंदो रजा अल महज़ूम, माना शिकस्त खाई मोटियो आहे। ठीकु आहे, सो मंसूर ऐं महज़ूम जी ज़रूरत हुई जवाब में, जवाब में इन लफ़्ज़नि जी ज़रूरत कोन हुई, बसि रजा चवण सां ई साइल जो सवाल जो साइल खे पंहिंजे सवाल जो जवाबु मिली पियो वञे। पर उन सिपह सालार जी इज़त जे लाइ हुन चई छॾियो रजा अल मंसूर, ऐं उन सिपह सालार जी इहानत जे लाइ हुन चई छॾियो रजा अल महज़ूम। ठीकु आहे, पोइ वरी अॻिते हज़फ़ जी सूरतूं पढ़ंदासीं।